इन्हनि खे अंदाज़ो थियो त सब जमातूं वेहिजी वयूं आहिनि, सब माण्हू वेहिजी विया आहिनि, सब लीडर सुम्हिया पिया आहिनि। अकेली जमीयत उलमा दीन जी ॻाल्हि पई करे, धरतीअ जी ॻाल्हि पई करे, बहरिया टाउन के मुस्तरद पई करे, जुल्फकाराबाद मंसूबे के मुस्तरद पई करे, सिंध जे गरीबन मिस्कीनन हारन मजदूरन जी ॻाल्हि पई करे। अकेली जमीयत उलमा सिंध खपाईंदे बादर खाईंदे जा नारा पई हणे। इन्हनि खे फिक्र ऐं परेशानी आहे, सब सुतल आहिनि, सब निंड आहिनि, कोई रोड ते नज़र नथो अचे। अकेली जमीयत उलमा मंदिरनि जी चौकीदारी पई करे, इमाम बारगाहुनि में लगल बाहि पई विसाए, भंडन जी, नमरता जी, नौशीन जी जंग पई विढ़े। इन्हनि खे ख़बर आहे अकेली जमीयत उलमा आसिफ अली सरदारी जो मुकाबलो पई करे, बिलावल भुट्टे जो मुकाबलो पई करे, नवाबन सरदारन खानन जो मुकाबलो पई करे। तहां जा है जलसा ॾिसी ये ख़ाइफ आहिनि, ये परेशान आहिनि, इन्हनि जो निंड्रू हराम आहिनि। काथे मौलवी सिंध में मुतबादिल कुफत न बणजन, काथे मौलवी सिंध में मुतबादिल क़यादत न बणजन, काथे मौलवी अवाम जे दिलनि ते राज न कनि। इन जे करे मौलविन ते तनकीद कयो, मौलविन ते तनकीद जी बूछाड़ कयो त मुल्लो महंगाई वधी वई, तहां काथे आयो? मुल्लो महंगाई जे लाइ छो नथा निकिरो ताकि आवाम जमीयत उलमा का बचन थे। पर इन अकुल जे ईंधन खे फेसबुकी लीडरनि खे चवण थो चाहियां त तव्हां जो ख़्वाब शर्मिंदा ताबीर न थींदो। सकरंड जा है नौजवान अज फैसला दे रहा है तो इंशाअल्लाह सिंध जे गरीबन मिस्कीनन हारन मजदूरन के उन्हनि जा हक जमीयत उलमा इस्लाम पहुंचाईंदी इंशाअल्लाह।